अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान में ॿोॾ जी सूरत हाल ऐं तबाही खे बयानु करण लाइ तूफ़ान नूह जो हवालो ॾिनो। न्यूयॉर्क में काउंसिल ऑफ फॉरेन अफेयर्स खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त तूफ़ान नूह में 40 ॾींहं ऐं 40 रातियूं बरसातूं थींदियूं रहियूं। पाकिस्तान में जून जे विच खां अगस्त जे आख़िर ताईं बरसातूं जारी रहियूं। परडेही वज़ीर चयो त जॾहिं बरसातूं बंदि थियूं त पाकिस्तान जे विच में 100 किलोमीटर ढंढ वजूद में अची चुकी हुई। ढंढ जो पाणी पंहिंजे पोयां तबाही पखेड़ींदो समुंड तरफ़ वञी रहियो आहे। हुन चयो त पाकिस्तान में हर 7 मां 1 माण्हू ॿोॾ सबबि मुतासिर थियो आहे। ॿोॾ मुतासिरनि जो तइदाद कैनेडा जी आबादी जे 95% जे बराबरि आहे। बिलावल भुट्टो वधीक चयो त ॿोॾ सबबि 4 लख एकड़नि ते बीठल फसल तबाह थी वियो। ख़दशो आहे त 2 महीननि खां पोइ कणक जी पोखी बि न थी सघंदी। असांखे पंहिंजी आवाम लाइ मौसमियाती इंसाफ़ घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कार्बान ख़ारिज करण में पाकिस्तान जो हिस्सो 0.8% आहे। मां पंहिंजी आवाम लाइ इमदाद न पर इंसाफ़ जी ॻाल्हि कंदसि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।